ज़िंदगी ख़ुदा तरफ़ां ॾिनल हिकु नेमत आहे। उन नेमत जो क़दुरु ज़रूरु कयो वञे, छाकाणि त उहा ज़िंदगी हिकु दफ़ो ई मिलंदी आहे। ज़िंदगी ॾुखनि सुखनि जो नालो आहे। ॾुखनि पुठियां सुख पवंदा आहिनि। ज़िंदगी हिकु सफ़रु आहे। उन सफ़र खे सुठे नमूने तइ करे ज़िंदगी जे असुलु मक़सदनि ते पहुचणु घुरिजे। ज़िंदगी जे लम्हनि में ईंदड़ तकलीफ़ुनि मां मायूस थियण बदिरां उन लम्हनि खे बहादुरी सां मुंहुं ॾिजे। मायूसी ज़िंदगीअ जो मक़सदु न आहे हूंदो। ज़िंदगीअ में थोरी थोरी तकलीफ़ मिलण ते दिलि हारे ख़ुदकुशी करणु हिकु बुज़दिलाणो अमल हूंदो आहे। सिंध में ॾींहों ॾींहुं ख़ुदकुशियुनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। वधण महांगाई सां जे मोकिलाए वञण बैदि ख़ुदकुशियुनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। थोरी थोरी ॻाल्हि ते नौजवान ज़िंदगीअ जो अंत आणे छॾनि था। थींदड़ ख़ुदकुशियुनि बैदि खानदान जा खानदान उजड़ी रहिया आहिनि। ख़ुदकुशियुनि जो सिलसिलो घटिजण बदिरां ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। ख़ुदकुशियूं कंदड़ जूं माइरूं पंहिंजे प्यारनि लाइ हर वक़्तु रोअंदियूं रहनि थियूं। सिंध जा असांजा बंद कोशिशि ॾिजी असां ॻाल्हाईंदे चवनि था त ॻाल्हि रहियो आहे ऐं प्रोफेसर बि रहिया हो, प्रिंसिपल बि रहिया हो। ऐं हिन जेको नौजवाननि जो अक्सर जो अंग आहे उहो ख़ुदकुशी करे थो। कीअं रोकिजे? तव्हां हिकिड़े तइलीमी में दुनिया में बि हिनखे पढ़ियो हूंदो त कीअं रोकिजे इहो? अगरि हीउ हिकिड़ो जीअं चयोसीं त समाजी रोग आहे, नफ़्सियाती रोग आहे, जिस्मानी रोग आहे ऐं उन जे सदे बाब जे लाइ कुझु उपाउ वॾे पैमाने ते असांजे हुकूमतुनि खे वठणु खपनि। पर पाण रुॻो हुकूमत खे बि ॾोहारी न कंदासीं, गॾोगॾु असां जेके सोसाइटीअ जा फ़र्द आहियूं उन्हनि जी हिकिड़ी ज़िमेवारी थिए थी। मां ख़ासि तौर ते उस्तादनि खे अपील कंदुसि, प्राइवेट या सरकारी तौर ते जेके इदारा आहिनि उन्हनि खे अपील कंदासीं त तव्हां पंहिंजे क्लासनि जे अंदरि नौजवाननि खे इन क़िस्म जी हिकिड़ी लर्निंग ॾियो, हिकिड़ो मोटिवेशनल अंदाज़ में हुननि खे सम्झायो त बाबा हीअ शइ ईअं न थियणु खपे। असांजूं जेके समाजी तंज़ीमूं आहिनि, अदबी तंज़ीमूं आहिनि, उन्हनि खे बि घुरिजे त के सेमिनार रखनि, नौजवाननि सां गुफ़्तगू कनि, उन्हनि खे उन में विहारे करे, उन्हनि जे नुमाइंदनि खे विहारे करे उन्हनि खां उन्हनि जूं तकलीफ़ूं ॿुधनि ऐं उन्हनि सां जेकी निगोसिएशन थींदी, गुफ़्तगू थींदी, ॻाल्हि ॿोल थींदी त असीं हिकिड़ो मैसेज ॾेई सघंदासीं त शायदि उन मज़ा असीं खोड़ नौजवाननि खे बचाए सघूं त उहे पंहिंजी ज़िंदगी जेकी ख़ूबसूरत आहे, जेकी अलाह ताला जी नेमत आहे, जेका असांजे लाइ वरी ॿीहर मिलणी न आहे, उहा शायदि बची सघे थी पई। पलमियो थी वियो आहे मतिलबु त नौजवान तबको ख़ुदकुशी करे थो। इन ख़ुदकुशी जो कारण छा आहिनि? कीअं रोकिजे हिननि खे? असां मोस्टली जेके अॼुकल्ह सिंध जे अंदरि नौजवाननि में ख़ुदकुशी जो रुझान वधियो आहे उन जा कई सबब थी सघनि था, पर जेके तमामु हिकिड़ा अहम ऐं संजीदा नुक़्ता आहिनि उहे आहिनि त इदारनि जे अंदरि, मोस्टली इदारनि जे अंदरि ॿार जी जेका परवरिश थियणु खपे अकेडमिक लेवल खां हटी करे, उहा जेका इथिक्स आहिनि, उहे जेके ॿार जी मेंटल अप्रोच खे डेवलप कनि, उन्हनि ते अॼुकल्ह असां वटि कमु थिए नथो। देन वालदेन जे पारां जेको हिकिड़ो ॿार जे विच में हिकिड़ो गैप आहे, हिकिड़ो डिस्टेंस आहे। जॾहिं ॿार ऐं वालदेन जे विच में हिकिड़ो गैप रहंदो, टीचर ऐं हिकु ॿार जे विच में गैप रहंदो, त डेफिनेटली हुन जा नतीजा अहिड़ा ई नेगेटिव ईंदा। सो आउं सम्झां थो त वालदेन खे पंहिंजनि ॿारनि जे वेझो अचणु खपे ऐं ॿारनि खां पंहिंजा उहे हिकिड़ो एतमाद बहाल कनि त जीअं ॿार पंहिंजा जेके हिन सोसाइटी में ॿारनि सां जेके इशूज़ आहिनि उहे पंहिंजे वालदेन सां शेयर करे सघनि ऐं पंहिंजे उस्ताद सां बि शेयर करे सघनि, त जीअं उन्हनि जो वक़्तु सिर उन्हनि जे मामलातनि खे हल करे सघिजे। पर जॾहिं ॿार टीचर ऐं वालदेन जे विच में हिकिड़ो डिस्टेंस आहे, हिकिड़ो गैप आहे, त डेफिनेटली उहो हिकिड़ो अनट्रेंड माण्हू वटि, हिकिड़ो मुआशिरे जो ना तजुर्बेगार माण्हू आहे उन वटि वञे थो ऐं पंहिंजा हुनखे दर्द सूर ॿुधाए थो, त हू हुनजी एॾी सही नमूने ट्रेनिंग या हुनखे के सजेशन्स नथो ॾेई सघे, जंहिंजे करे उहो ॿारु ग़लति रस्तनि ते हलियो थो वञे। ऐं सम्झां थो त इदारनि जे अंदरि मोस्टली स्कूल्स जे अंदरि ऐं वालदेन वटि जेको घर जो माहौल आहे ऐं स्कूल्स जो माहौल आहे, उन में ॿारनि खे टीचर खे पंहिंजे ॿार खे हिकु माउ पीउ वारो, माउ ऐं पीउ वारो गॾियल जेको हिकिड़ो एक्ट आहे उहो रोल प्ले करणु खपे। ऐं डेफिनेटली ऐं जेको वालदेन आहिनि उन्हनि वटि हिकिड़ो गैप नज़र अचे थो असांखे, त वालदेन ऐं ॿार जे विच में बि हिकिड़ो डिस्टेंस आहे, हिकिड़ो गैप आहे जेको फिल थियणु खपे, जंहिंजे करे ॿारु पंहिंजे वालदेन खां डप जी सूरत में बि या किन ॿियनि सबबनि जे करे उन सां शेयरिंग नथो करे सघे। त ज़रूरी आहे त उहे पंहिंजे ॿारनि खे दोस्ताणे माहौल में खणी अचनि ऐं टीचर खे बि घुरिजे त पंहिंजनि ॿारनि सां दोस्ताणो वालदेन वारो माहौल रखनि, त जीअं उन्हनि जी शेयरिंग सही नमूने थी सघे ऐं उनखां बाद में उन्हनि जी बहितरीनु काउंसलिंग थी सघे। अॼुकल्ह इदारनि जे अंदरि काउंसलिंग जा सिलसिला बंदि थी चुका आहिनि ऐं आउं सम्झां थो त घरनि जे अंदरि बि ॿार जी काउंसलिंग नथी थिए, सवाइ इन जे उन ते हिकिड़ो प्रेशर आहे, उन ते हिकिड़ियूं पाबंदियूं आहिनि, हिकिड़ा रूल्स रेगुलेशन सख़्तु ठाहिया विया आहिनि, जंहिंजे करे बि ॿारु हिकिड़ो बाग़ी थिए थो ऐं हू ग़लति रस्तनि ते हलियो वञे थो।
थैंक वञनि पिया उन ख़ुदकशियूं कंदड़नि में ऐं जेको अंग आहे उहो 17 खां 18 सालनि वारो जेको आहे उहो तमामु घणो आहे। पाण सां गॾु शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जो प्रोफेसर साईं मोहम्मद इब्राहिम खोखर मौजूदु आहे। साईं खां पुछूं था त ख़ुदकशियुनि जो कारण छा आहे, ख़ुदकशियुनि खे कीअं रोके सघिजे थो। तव्हां ॿुधायो यूनिवर्सिटीअ में तव्हां प्रोफेसर रहिया हो, उते माना शागिर्द अक्सर करे ख़ुदकशियूं कंदा आहिनि, इहो कारण छा आहे हिन जो? अदा ख़ुदकशियूं मुआशिरे में समाज जी एहतिजाज हूंदियूं आहिनि, पर असां वटि सिंध में ख़ासि तौर ते जेके ख़ुदकशियुनि जो रुझान वधो आहे उन जा जेके सबबु आहिनि उन्हनि में हिकिड़ो त असां वटि जेका मुआशी अबतरी हालत आहे ऐं नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा बि न पिया मिलनि। तइलीम याफ़्ता नौजवान पंहिंजूं महिनतूं करे जॾहिं सिंध पब्लिसिटी कमीशन जे ज़रिए पंहिंजो रोज़गार वठण जी कोशिशूं पिया कनि, उन्हनि खे उते पैसनि जे एवज़ नौकरियूं मिलनि। ऐं उन खां अलावा हिते असां वटि मुआशिरे में व्याज जा जेके मसइला आहिनि ऐं नौजवान जॾहिं महिनतूं कनि उन्हनि खे उनजो अजुर न मिले त पोइ नौजवान लाइ आख़िरी हल ख़ुदकशी बचे थो। ऐं उनखे रोकण जे लाइ असांखे तइलीमी इदारनि में शागिर्दनि खे आगाही ॾियणी पवंदी ऐं प्राइमरी खां वठी करे यूनिवर्सिटी जे सिलेबस ताईं हिकिड़ो अहिड़ो जामे कोर्स तरतीब ॾियणो पवंदो जंहिंमें शागिर्दनि खे सेखारियो वञे त ज़िंदगी जिदोजहद जो नालो आहे ऐं महिनत ऐं काविशनि जो नालो आहे। दुनिया में तकलीफ़ूं ज़ाहिरी तकलीफ़ूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पर उन्हनि खां भॼण ऐं ख़ुदकशी करण को हल कोन्हे को, छाकाणि त ख़ुदकशी करण सां सिर्फ़ु माण्हू पंहिंजो अंत नथो आणे पर पंहिंजे ख़ानदान ऐं पंहिंजे आसपास जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ बि तकलीफ़ जो बाहिस बणिजे थो। हुकूमत खे घुरिजे त उन जे लाइ उपाउ वठे, इंसाफ़ ऐं मेरिट ते नौकरियूं ॾिए, रोज़गार जा मौक़ा फ़राहम करे ऐं उस्तादनि खे तइलीमी इदारनि खे घुरिजे त पंहिंजे शागिर्दनि जी तरबियत कनि, त इन खे रोके सघूं था। साईं हिते जेको आहे असां ॾिठो आहे त हिन में 16-17 सालनि जा नौजवान उहे ख़ुदकशियूं कंदा, वालदेन सां थोरी थोरी ॻाल्हि तो कावड़े, उन्हनि लाइ कहिड़ो मैसेज ॾींदव त उहे माना ख़ुदकशियूं छो था कनि ऐं न कनि, वालदेन खे सूर ॾेई ऐं ख़ुदकशियूं कंदा? ये नौजवान जेके नंढे उमिरि जे ॿारनि जी ख़ुदकशी रुझान आहे उनजो सभिनी खां वॾो सबबु मीडिया आहे। मीडिया ते अहिड़े क़िस्म जा ड्रामा ॾेखारिया पिया वञनि जिन में ख़ुदकशी खे हिकिड़ो आसान हल करे ॾेखारियो पियो वञे। त वरी बि हिकिड़ी ॻाल्हि मां कंदुसि त असांजे तइलीमी इदारनि खे उन में भरपूर किरदारु अदा करणु खपे, सेमिनार करणु खपनि ऐं कोर्स में शुरूआत खां वठी प्राइमरी खां वठी करे इन जे लाइ आगाही जा सेशन्स रखिया वञनि त जीअं ॿारनि में सहप जो मादो पैदा थिए ऐं ॿारनि खे सम्झायो वञे त ख़ुदकशी को बि हल कोन्हे को ऐं उन सां मसइला हल न थींदा। वालदेन खे कहिड़ो मैसेज ॾींदव? वालदेन खे बि इहो खपे त मञूं था त मुआशी हालतूं ख़राबु आहिनि त उहे जज़्बाती थियण जे बदिरां पंहिंजे औलाद जी सही तरबियत कनि ऐं उन्हनि खे सेखारनि। दीनी तइलीम सां गॾो गॾु दुनियावी तइलीम जे ज़रिए बि उन्हनि खे पंहिंजे औलाद जी तरबियत कनि त इन इंतिहाई क़दम खणण खां ॿारनि खे बचाए सघिजे थो। जेको आहे ॾिसो था पर नौजवान तबिको जेको आहे उहो ख़ुदकशियूं करे थो। हिन वक़्तु सूरत हाल तमामु ख़राबु थींदी आहे, पर कीअं इन ख़ुदकशियुनि खे रोकिजे? तव्हां हिकु उस्ताद हो, छा मैसेज ॾींदो ऐं कारण छा आहिनि? अल्ताफ़ साईं, जेका मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन रही आहे एज़ अ उस्ताद जे तौर ते त मुआशिरे में जेके हिन वक़्तु असांजो नौजवान वञे थो पियो ख़ुदकशियुनि ॾांहुं, त उन जा रीज़न्स जेके मूंखे नज़र पिया था अचनि त हिकु त ॿारु वञे थो पियो ॾींहों ॾींहुं मुसलसल डिप्रेस थींदो। डिप्रेशन में वञण जा, डिप्रेस थियण जा बि कुझु वरी कारण ऐं सबबु आहिनि। उहे कारण ऐं सबबु इहे आहिनि त जेको ॿारु घर में आहे, स्पेशली वालदेन जेके आहिनि ॿार जी उहा केयर कनि, संभाल कनि, ॾिसनि उन वाइसनि उनखे, उनजी जेकी एक्टिविटीज़ आहिनि ख़ासि करे हिन वक़्तु उन एक्टिविटीज़ ते ध्यानु ॾियनि त बाबा आख़िर ही कहिड़ियुनि एक्टिविटीज़ में मुब्तला आहे असांजो ॿारु। स्कूल में जॾहिं ॿारु अचे थो उहो त 5 कलाक ताईं असांजे अंडर में आहे, असांखे उन ॿार जी ख़बर पइजी वेंदी आहे त भाई हिन जूं मूवमेंट्स, इन जूं एक्टिविटीज़ स्कूल जे अंदरि कहिड़ियूं थियूं रहनि पियूं। पोइ असां वक़्तनि फ़वक़्तनि उहे एक्टिविटीज़ नोट बि कंदा आहियूं ॿारनि जूं, त उन में जेको बदिलाव अचे थो पियो उनजी तबियत में उहो कहिड़ो पियो थो अचे, पोइ उहो बदिलाव वरी उन्हनि जे माइटनि सां बि असां शेयर पिया कंदा आहियूं। इज़ाफ़ो ख़ुदकशियुनि छा जे करे थिए थो? इज़ाफ़ो जेको हींअर ख़ुदकशियुनि जो थिए थो पियो उनजो जेको मूं ऑब्ज़र्वेशन कई आहे त हिकु त उन ॿार जे ख़्वाहिशात आहिनि, ख़्वाहिशात वधनि थियूं पियूं। ख़्वाहिशात कंहिं ॿिए ॿार खे हिकिड़ो सुठो फ़ोन आहे हुन वटि, का लैपटॉप आहे, कहिड़ी का ॿी शइ आहे, उन्हनि ख़्वाहिशात खे ॾिसी करे बि उहो ज़हनी तौर ते थोरो पसमंदा थी वञे थो पियो त मुंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं कोन थियूं थियनि। पोइ माइटनि सां उहे शयूं वञी शेयर थो करे, अंगल थो करे, पाण माइटनि में जेकॾहिं उहा सप आहे त उन जूं ख़्वाहिशूं पूरियूं करे थो, अगरि न आहे त नथो करे सघे त पोइ उन जा ॿिया रस्ता थो इख़्तियार करे। उहो पोइ जॾहिं हुनखे का सुठी मोट नथी मिले त पोइ मूं जेको ऑब्ज़र्व कयो आहे त पोइ ॿारु ग़लति सोसाइटी में वञे थो, पोइ नशे जे तरफ़ हलियो थो वञे, पहिरियों नंढियुनि नंढियुनि शयुनि ते हलियो थो वञे, का सुपारी खाधी नशे जी, आहिस्ता आहिस्ता वरी पोइ कंहिं बुरी सोबत में पइजी थो वञे, बुरी संगत में हलियो थो वञे, त पोइ गोरी टिकी नशे ते हलियो थो वञे, पोइ वरी को सिगरेट चर्स जे नशे ते हलियो थो वञे, पोइ आहिस्ते फाइनली वञी इहे जेके अॼुकल्ह जा नवां तर्ज़ जा जेके नशा पता निकिता आहिनि, जेके
ॿार खे जिस्मानी ज़हनी तौर ते आइस जहिड़ा ख़तरनाक नशा जेके ॿार खे जिस्मानी ऐं ज़हनी तौर ते बिल्कुलु ई मफ़लूज करे थो छॾे, उन खां पोइ ॿारु वीचारो एक्सपायर थियो थो वञे। आहे त मुआशिरे जो वॾो अलमियो ऐं इन सोसाइटी में असां इहो सभिनी जो फ़र्ज़ु आहे, उस्तादनि जो ऐं प्लस में उन्हनि वालिदेन जो, त पंहिंजे ॿारनि ते नज़र रखनि स्पेशली, ऐं उन जी जेकी एक्टिविटीज़ आहिनि घर में या घर खां ॿाहिरि उन्हनि ते कड़ी नज़र रखनि। सेमिनार नथा थियनि तइलीमी इदारनि में या कंहिं एन जी ओज़नि में सेमिनार? इहे सेमिनार हिन वक़्तु हिन दौर में तमामु ज़रूरी आहिनि। मां कोशिशि करे हिन वक़्तु पंहिंजे स्कूल जे अंदरि हिकिड़ो कॉन्फ्रेंस हॉल बि असां ठाहियो आहे इन्हनि शयुनि खे मतिलबु हाईलाइट करण जे लाइ। वक़्तनि फ़वक़्तनि क्लासनि में वञी करे जेके असांजा मैच्योर ॿार थियनि था, यानी 9th खां वठी वेंदे इंटर क्लास जो ॿारु जेको आहे, मां ख़ुदि वञी करे या हिते असेंबली ग्राउंड में सुबुह जे टाइम में 5 मिंटनि जो 10 मिंटनि जो हिकिड़ी इंफॉर्मेशन उनखे ॾींदो आहियां त बाबा तव्हांखे कहिड़ियुनि शयुनि खां अवॉइड करणु खपे, कहिड़ियूं शयूं जेके आहिनि उहे हेल्दी शयूं जेके आहिनि उन तरफ़ वञणु खपनि, अनहेल्दी जेके शयूं आहिनि उन्हनि खां अवॉइड कयो, पासो कयो। सोसाइटी में को अहिड़ो माण्हू तव्हां ॾिसो था जंहिं मां तव्हांखे नुक़सानु पहुची सघे थो ऐं उहो तव्हांखे हरूभरू फोर्स थो करे पंहिंजे तरफ़ अचण जे लाइ, त उन माण्हूअ खे तव्हां हाईलाइट करे तव्हां पंहिंजे उस्तादनि सां शेयर कयो, घर वञी करे पंहिंजे माइटनि सां शेयर कयो, न की को तव्हां उन कंपनी में हलिया वञो पाण। सो अवेयरनेस जी तमामु घणी ज़रूरत आहे। वालिदेन खे कहिड़ो मैसेज ॾियो था? वालिदेन खे अल्ताफ़ सिंह मां इहो मैसेज ॾींदुसि त वधि खां वधि हिन वक़्तु पंहिंजे ॿार ते नज़र रखनि, उन जी एक्टिविटीज़ ते नज़र रखनि, घर में छा थो करे ऐं ॿाहिरि जॾहिं वञे थो त ॿाहिरि छा थो करे। ख़ुदि मां हिकु वालिद आहियां, मुंहिंजो बि हिकु पुटु आहे जेको मूं वटि हाणे इंटर पास करे निकितो आहे। शाम जे टाइम में जेकॾहिं हू मूंखे चवंदो आहे त बाबा मूंखे 100 रुपया 200 रुपया खपनि था, मूंखे ॿाहिरि दोस्तनि सां वञिणो आहे, त मां उनखां पुछंदो आहियां, इंक्वायरी कंदो आहियां त बाबा कहिड़े दोस्त सां थो वञी, छो त मां उनखे सुञाणा थो नथो सुञाणा, किथे थो वञी, जी बाबा फलाणी जॻह ते थो वञा। त इन क़िस्म जूं नंढड़ियूं नंढड़ियूं इंक्वायरियूं, ऐं पोइ जेकॾहिं उहो ॿारु कलाक 2 कलाकनि ताईं जे घर नथो अचे, लेट थो करे, त ॿार खे फ़ोन कबी। अक्सर करे जेके वालिदेन आहिनि उहे ॿारनि ते सख़्तु रवैयो रखंदा आहिनि, जेकॾहिं गुड फेथ वारो फ्रेंडशिप वारो माहौल रखी त केतिरो असरु पवंदो? तमामु सुठी ॻाल्हि कयव, मां ख़ुदि इन ॻाल्हि जो क़ाइल आहियां त तव्हां हिन वक़्तु जेका घणे खां घणी असांजी कम्युनिकेशन गैप जेके मां चवां था भई उहो इहो ई आहे त पेरेंट्स वालिदेन में ॿारनि में कम्युनिकेशन गैप घणो आहे। इहो कम्युनिकेशन गैप ख़तमु थियणु खपे, यानी ॿारनि सां पंहिंजे औलाद सां तव्हां दोस्तानो रवैयो इख़्तियार कयो, उन्हनि खां दूरी इख़्तियार न कयो। जेतिरो तव्हां उन्हनि खां दूरी इख़्तियार कंदो तव्हां खां ॿारु ओतिरो परे थींदो वेंदो, ऐं पोइ तव्हांजी पहुच उन ते न पहुची सघंदी। ॿारनि सां घणो क्लोज़ रहो, उन्हनि सां दोस्ती रखो, उन्हनि जा मसइला मसाइल उनखां पुछो, शेयरिंग कयो, बाबा तव्हांखे का तकलीफ़ त कान्हे का, को माण्हू तव्हांखे तंग त नथो करे, तव्हां कहिड़े जेकॾहिं तव्हां ॾिसो था त अगरि असांजो ॿारु डिप्रेस थींदो थो वञे त पोइ उन सां कचहरी कयो, विहो, टाइम ॾियो उनखे। असां जेकॾहिं उनखे टाइम न ॾींदासीं, असां हुननि जा सुठा दोस्त न थींदासीं, त पोइ ॿाहिरीं दुनिया जेका उन्हनि जे लाइ तमामु घणी ख़राबु। नौजवान बि सर अॼुकल्ह जज़्बाती आहिनि, उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾींदव तव्हां उहो पंहिंजी ज़िंदगी खे माना ईअं छो था इन तरफ़ खणी वञनि? नौजवान त उअं बि जज़्बाती थींदो आहे, मां उन्हनि जे लाइ इहो पैगाम ॾींदुसि नौजवाननि खे त तव्हांजो फ्यूचर उहो इंतिहाई ब्राइट आहे। तव्हांजा माइट, तव्हांजा वालिदेन, तव्हांजा उस्ताद ॾींहुं राति कोशिशि करे तव्हांजे फ्यूचर खे सिक्योर करण जे लाइ, ब्राइट करण जे लाइ ॾींहुं राति कोशिशि था कनि। तव्हां सिर्फ़ु पंहिंजी एजुकेशन ते, पंहिंजी तालीम ते फोकस कयो, न की ॿियनि एक्टिविटीज़ में, ॿियनि जेको आहे सो मामलात में तव्हां पोइ सिर्फ़ु पंहिंजे पढ़ाई ते तवजो ॾियो। ऐं जेको तव्हांखे तव्हांजा उस्ताद या घर में तव्हांजा माइट तव्हांखे सम्झाइनि था, बराए महिरबानी तव्हां उन्हनि ते अमल कयो। ॿाहिरीं दुनिया हींअर ॾाढी ख़राबु थी चुकी आहे, ऐं को बि अहिड़ो माण्हू मूंखे नज़र नथो अचे जेको इन्हनि नौजवान जी का इस्लाह करे। इस्लाह करण जे लाइ असां हिकु त उन जे लाइ स्कूल में उनजा उस्ताद, ॿियो उनजा मिट माइट ऐं पेरेंट्स। सो मां नौजवाननि खे इहो पैगाम ॾींदुसि त बाबा बराए महिरबानी पंहिंजे माइटनि जो अदब एतिराम कयो, ऐं उहे जेका ॻाल्हि तव्हांखे चवनि उन्हनि ते अमल कयो, ऐं न को उन्हनि खां जेको आहे सो तव्हां मुंहुं मोड़ियो। साईं, सिंध में ख़ुदकशियूं वधनि पियूं ऐं रोज़ानो वाक़िया रिपोर्ट थियनि था, नौजवान ख़ुदकशियूं कंदा, आख़िरकार इन ख़ुदकशियुनि खे कीअं रोकिजे? उन जे लाइ सभ खां अहम कारण इहो आहे त उन्हनि सां जा कारण मालूम कजनि, उन्हनि सां मेल मुलाक़ात कजे, राब्ता कजनि, ऐं उन्हनि जा मसइला जेके आहिनि से आहिस्ते आहिस्ते हल करण जी कोशिशि कजे, उन्हनि खे सम्झाइजे त हीअ जेके तव्हां जे ज़हन में ॻाल्हियूं आहिनि इहे हल थियण जोॻियूं आहिनि, को मसइलो न आहे, ऐं उन्हनि खे अकेलो न छॾिजे, कोशिशि कजे
उन्हनि सां राब्ता ॿाहिरि रखजनि, ॻाल्हियूं कजनि, ॻाल्हियुनि ज़रिए उन्हनि खां पंहिंजे मक़सद खां हटाइजे त इहे वाक़िया बिल्कुलु ख़तमु थी सघनि था। ऐं उन्हनि खे जेको आहे सो सकाफ़ती ॻाल्हियुनि ज़रिए हवालनि सां मुतमिन कजे, राज़ी कजे त हू पंहिंजे उन मक़सद वारी ज़हन में जेके ॻाल्हियूं आहिनि उन तां ख़तमु थी सघनि था। साईं पंहिंजो हुकूमत खे कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि जेके नौजवान ख़ुदकशियूं कनि था त उनखे रोके सघिजे? हुकूमत जे लाइ इहो आहे त इदारा फलाही हुजणु खपनि, जीअं उहे उन्हनि में नौजवाननि जे लाइ या ॿियनि जे लाइ विंदुर जा मौक़ा मुयसरु थी सघनि। जीअं पार्क आहिनि त पार्कनि में कचहरी वारा मौज़ू हुजणु खपनि, उहे बि इल्मी अदबी सकाफ़ती नमूने सां हुजनि साण इहे हुननि तां बोझ ॿार हल्का थी सघनि था। नौजवाननि खे कहिड़ो मैसेज ॾींदो त ख़ुदकशियूं न कनि ऐं ज़िंदगीअ में मायूस न थियनि? इहा उन्हनि जे लाइ हिकिड़ी बुज़दिली आहे जो इहो हुननि खे पुठियनि वाक़िअनि मां सबक़ु हासिलु करणु खपे त उन्हनि जेके विया त हिन दुनिया मां उन्हनि खां सफ़ा कटिजी विया। ऐं इहा हिकिड़ी ईअं चइजे त कम ज़हनियत आहे ऐं शेर दिलि थी रहणु खपे ऐं शींहं वारी ज़िंदगी दिलि धारण सां उहे मसइला। ख़ुदकशियुनि जो रुझान वधे थो पियो ऐं ॾींहों ॾींहुं जेको आहे नौजवान ख़ुदकशियूं कनि था, छा कारण आहिनि, हिनखे कीअं रोकिजे? हा, सिंध में इहो हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो अलमियो थियो आहे त जेके असांजे नौजवान आहिनि, जेके क्रीम आहिनि धरतीअ जी, जेकी असांजे माण्हुनि जी वालदेन जी उमेदूं आहिनि, उन्हनि जो इहो ख़ुदकशि जो रुझान वधियो आहे। असां सभिनी सॼे समाज लाइ सोचण जो हिकिड़ो मक़ामु आहे त ईअं छो पियो थिए। ऐं उनजा कुझु सबबु आहिनि। हिकु इहो आहे त असां वटि तइलीम बि आहे, नौजवाननि में शऊर बि आहे। अच्छा, ॿिन्ही शयुनि हूंदे बि ख़ुदकशी थिए अञा वॾो तकलीफ़ द हिकिड़ो अमल आहे। उनजा हिकिड़ा सबबु इहे आहिनि त जेके वालदेन जूं पंहिंजे ॿारनि सां घर भातियुनि सां कम्यूनिकेशन घटि ई आहे, ॻाल्हि ॿोल घटि ई आहे, उनजा ॾुख सूर ॿुधणु घटि आहिनि, या त जा मुआशी सबबु आहिनि जो वीचारा सॼो ॾींहं जे लाइ मुआशी पूरत करण में लॻियल आहिनि, उनसां कचहरी नथा कनि। पर मुंहिंजे ख़्यालु आहे असांजे वालदेन खे उन्हनि ॿारनि सां थोरो टाइम कढी करे राति जो ॾींहं जो पुछणु खपे त छा छा थियो, किथे वें, कंहिंसां मिले, छा ॻाल्हाई, कहिड़े 15-20 मिंट माण्हू पंहिंजे ॿारनि सां कचहरी करे त जीअं हुनजे ज़हन में ख़्याल में का ॻाल्हि आहे पंहिंजे वालदेन सां उहा ओरे सघनि या चई सघनि, जेका उहे नथा चई सघनि उहो अंदरि रखी पोइ हिकिड़ी इन अलमे में हली वञे। ॿियो अॻु में असांजे स्कूल हूंदा, तालीम सां गॾोगॾु ॿार जी शऊर ऐं तरबियत थींदी, जेका उनजी मां सम्झा थो हाणे कमी थी आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ो सब्जेक्ट इख़लाक़ियात ते ऐं इन शऊर बाबति हुजणु खपे त ॿारनि खे जेके ज़िंदगी जो नवां नवां रस्ता रहूं आहिनि उहे ॾेखारिजनि, जीअं उनजूं मायूसियूं ख़तमु थियनि। ॿियो उन सां हिकिड़ो फ्रेंडली माहौल वारो जेको रवैयो आहे उहो घटिजी वियो आहे, वालदेन जो बि, स्कूलनि में बि या किथे बि। त उन्हनि खां पुछणु खपे तव्हां सां छा मसइलो आहे। अच्छा, हाणे ख़ुदकशी का ओचितो न थींदी आहे। ख़ुदकशी करण वारो माण्हू हू इज़हार ॿुधी ऐं लफ़्ज़नि सां उनजी मदद कयूं या थोरो घणो मुआशी तौरु जेकॾहिं का तकलीफ़ आहे उन दूरि कयूं त इहे शयूं घटिजी सघनि थियूं, घटाए सघजनि थियूं। इन लाइ हिकिड़ो हाणे ख़ासि इहो आहे त हिकिड़ा असांजे इन इलाइक़नि में इन बाबति हिकिड़ा सेमिनार थियणु खपनि, जेके साइकोलॉजिस्ट आहिनि, समाजी माहिर आहिनि, मुआशी माहिर आहिनि, या अॼु जेके नौजवाननि जा मसइला आहिनि उनजा माहिर अची उनखे रस्ता ऐं नवां राहूं कढी ॾियनि। मुंहिंजे ख़्याल मुआशी मसइला नौजवान हाणे, छो त असां वटि जेको इंटरनेट जो सिस्टम आयो आहे जितां तमामु घणा माण्हू पैसा कमाइनि था, त इहो मुआशी मसइलो उतां हल थी सघे थो। पर असां वटि इहा आहे त उनजो रहनुमाई केरु करे, उनखे रस्ता केरु ॾेखारे, इन्हनि शयुनि जी ख़ासि ज़रूरत आहे। मेजर मसइलो इहो आहे त तव्हांजी महिरबानी अल्ताफ़ साईं, मेजर मसइलो आहे गुरबत। हिकिड़ो गुरबत आहे, ॿियो आहे सहप, टियों मसइलो आहे इश्क। गुरबत जो तालुक़ु घणो आहे। हाणे तव्हां ताज़ो ॾिठो हूंदो त सखर ऐं रोहड़ी वारी पुल ते औरत ॿचिड़ा वठी पिए टपो ॾिनो, ख़ुदकशी पई कई। तव्हां कंजियारो, तव्हां ख़ुदि शाहिद आहियो त कंजियारो वटां केतिरा लाश लुढ़ंदा पिया था वञनि। इहे कारण ख़ुदकशीअ जा आहिनि। ऐं ॿियो आहे सहप मोकिलाए वई आहे।
रवादारी मोकिलाए वई आहे। असांजो नौजवान इश्क में सफ़ा काफ़ी निकिरी विया अॻिते। इन जे करे मां सभिनी दोस्तनि खे जेके असांजा लिखिया पिया सिंध जा दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुमि त महिरबानी करे ख़ुशूसन इदारनि में बि अवेयरनेस ॾिनी वञे ऐं ॿारनि खे मोटिवेट कयो वञे त बाबा महिरबानी करे थोरी सह धारियो ऐं इश्क खे फ़िलहालु थोरो माइनस कनि त इहो तमामु हिकिड़ो सुठो अमल थींदो। नौजवान वालदेन खे माना वालदेन उन्हनि खे थोरो घणो चवनि था त भाई मसइलो न कयो त वरी नौजवान ख़ुदि इन मामले कीअं रोकिजे? साईं इहो तमामु हिकिड़ो ग़लति अमल पियो थो थिए जेको हींअर ताज़ो अॼु बि तव्हां ॾिठो त कलेरी छोकिरो वीचारे जेका टिकियूं खाधियूं हुन खां वरी हिसबाणी जो छोकिरो बि टिकियूं खाधियूं अथई। उहे पंहिंजी ज़िंदगीअ जो त अंत आणनि था पर इन्हनि खे इहा अहसासु हुजणु खपे त वालदेन अबे अम्मा ते ज़िंदगी भर उन्हनि तां छा गुज़रंदी हूंदी। तंहिंजे करे मां वालदेन खे बि चवंदुमि उन्हनि खे बि अर्ज़ु कंदुमि त महिरबानी करे थोरो रवैयनि खे मटायो छो त असांजा रवैया बि थोरा ॾुखिया थी विया आहिनि उहे बि मटाइनि ऐं ख़ासि करे नौजवाननि खे बि हथ ॿधी अपील कंदुमि त महिरबानी करे कोशिशि इहा कयो त तव्हां रवादारी कयो सब्रु कयो ऐं फ़िलहालु पंहिंजी तइलीम खे पंहिंजे मक़सद खे वठो। यार मक़सदु तव्हां वठो इनशा ताला तव्हां जेको चाहियो था उहो ई तव्हांखे अचीव थी मिलंदो। महिरबानी। कहिड़ो मैसेज वालदेन खे? वालदेन खे मां इहा गुज़ारिश कंदुमि ख़ासि तौर ते त थोरो तव्हां बि सहप जो मुज़ाहिरो कयो ईअं लठ न खणो ऐं धुको न खणो ॾंडो न खणो ऐं तव्हां जेको अॼु वालदेन जेको आहे सो गुरबत जे करे जेको ज़हनी मर्ज़ जो शिकार आहे उहो तव्हां घर में न कढो। उहो महिरबानी करे थोरो पाण ते बि कंट्रोल कयो। नौजवान आहिनि इन्हनि जी इज़त बि असांजो कमु आहे त हुननि जी इज़त ऐं एतिराम कयूं। कंडियारे में बि अक्सर नौजवान जेके आहिनि ख़ुदकशियूं कंदा आहिनि ख़ुदकशियुनि खे कीअं रोकिजे ऐं जेके नौजवान आहिनि कारण छा आहे जो ख़ुदकशियूं कंदा? हा आदा हाणे हीअं आहे त ख़ुदकुशी जेकी आहे वाक़ई काफ़ी ख़ासी रिपोर्ट थी आहे ऐं उन में असांजे मुल्की सतह ते या सिंध जे सतह ते पर असां जेकॾहिं हिते सिर्फ़ु कंडियारो ऐं उन जे पसगिरदाई खे ॾिसूं था त थोरे ई अरसे में इलाही ख़ासनि नौजवाननि जेके टीनेजर्स आहिनि या उन्हनि जी उमिरि जेकी आहे सो 20 खां 25 सालनि ताईं मैक्ज़िमम आहे त उन्हनि किन सबबनि जे करे सुसाइड ख़ुदकुशी पंहिंजो पाण खे ख़तमु कयो आहे मारियो आहे। ऐं जॾहिं ॾिठो वञे त ख़ुदकुशी उहा बहादुरीअ जी अलामत न आहे पर ख़ुदकुशी बुज़दिलीअ जो नालो आहे। इहे माण्हू पंहिंजे ज़िंदगीअ जे कंहिं मरसलनि ऐं मरहलनि खां परेशान थी करे मायूस थी करे ऐं पंहिंजी जान खे ख़तमु करण जो फ़ैसिलो कनि था। स्पेशली असांजा नौजवान उन्हनि जा समाजी ऐं नफ़्सियाती तौर ते सबब थी सघनि था। मिसाल ज़हनी दबाव आहे का बीमारी आहे ऐं क्लासीफाइड असांजी सोसाइटी आहे जंहिंजा तबक़ाती जेके मसइला आहिनि उहे बि इन जो सबबु बणिजनि था पिया। ऐं इन में बि असीं नौजवाननि खे इहो चवंदासीं त बहादुरी इहा त अचो त इन हालात सां छेड़ो कयो इन सां मुक़ाबिलो कयो उनखे हल करण जी कोशिशि कयो ऐं तव्हांजी ज़िंदगी वधीक क़ीमती आहे उन ॾींहुं उझाइण खां। दुनिया जो को बि वॾो मज़हब या नंढो मज़हब इन शइ जी इजाज़त नथो ॾिए त हीअ ख़ुदा जी नेमत जेकी ज़िंदगी आहे उनखे तव्हां ईअं पुॼाणीअ ते पहुचाए छॾियो। क़ुरान हकीम में बि इहो आहे त तव्हां पंहिंजो पाण खे पंहिंजे जानियुनि खे क़त्ल न कयो पंहिंजो पाण खे तव्हां न मारियो। अल्लाह ताला वॾो महिरबान आहे उहो तव्हां ते पंहिंजी रहम ऐं बाज कंदो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि हिकिड़ी पंहिंजे बेत में चवे थो त भई ॾुख सुखनि जी सूंहं ॾुख सुखनि जी सूंहं घोरिया सुख ॾुखनि रीह। इन जे करे ॾुख ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। उन ॾुखनि खां पोइ हिकिड़ो सिज उभरणो आहे। इन जे करे नौजवाननि खे असीं अपील कंदासीं त तव्हां नंढड़नि नंढड़नि ॻाल्हियुनि ते मायूस थी करे मोबाइल जे मसइले ते ऐं ही मोटरसाइकिल जे इशू जे मसइले ते वालदेन सां नाराज़ थी करे या ॿिए जो स्टेटस ॾिसी करे सुठो करे ऐं समाज जे अंदरि पंहिंजे ग़रीब वालदेन सां एहतिजाज कंदे तव्हां इन क़िस्म जा जेके फ़ैसिला कयो था उन सां न सिर्फ़ु तव्हांजो वजूद त उहो वञे थो हलियो पर उन जे पोयां के ई झूर वजूद उहे बि पंहिंजे फ़नाइयत खे जल्दी पहचनि था। इहो समाजी नसूर मसइले जो हल कोन्हे। इन जे करे नौजवाननि खे ख़ासि तौर ते इहा अपील आहे त तव्हां पंहिंजी जिदोजहद जे ज़रिए
इन मसइलनि खे हल करण जी कोशिशि कयो ऐं यकीनन इहे क़ौमुनि ते माशरनि ते ॾुखिया ॾींहं इहे ज़रूरु ईंदा आहिनि, पर उन में मुस्तक़िल मिज़ाजीअ सां बीही करे हालात जो मुक़ाबिलो करणु इहा ई बहादुरी आहे, इहा ई सूरियाई आहे, इहा ई पंहिंजे पाण सुञाणण जी वाट आहे। इन जे करे असीं इहा अपील कंदासीं नौजवाननि खे त नंढड़ियुनि शयुनि जे करे वॾा फ़ैसिला ऐं ग़लति फ़ैसिला न कयो जेके समाज जे लाइ हिकिड़ो कलंक आहिनि, हिकिड़ो कारो निशान। वालदेन खे एक्सेस ॾींदो सर। हा, वालदेन खे बि हीअ आहे त पंहिंजे ॿारनि सां विथी जेकी आहे उन्हनि जे विच में जेकी हिकिड़ी ख़लीज आहे त उहो पाण में मिलनि ई नथा। हिकिड़े वक़्त जी मानी बि जेकॾहिं घर जा भाती वेही गॾिजी खाइनि त बि मां सम्झां थो त घणियूं शयूं असांजूं ख़तमु थी सघनि थियूं। त वालदेन उन्हनि जे दोस्ती यारीअ खे ॾिसनि, नौजवाननि जे उथणी वेहणीअ खे ॾिसनि त किथे हू कहिड़े ट्रैक ते वञनि पिया, हो केॾां उन्हनि जे मसइलनि में उन औलाद खे सिर्फ़ु तव्हां औलाद सम्झी सूबेदारी न कयो, चौकीदारी न कयो, पर उन्हनि जे मसइलनि जी शेयरिंग कयो, उन्हनि जा सुठा दोस्त बणिजो, उन्हनि जा हाल भाई बणिजो, त यकीनन उन मामलनि खे मोटिवेशनल अंदाज़ सां उहो हल करे सघिजे थो, नौजवाननि खे इन ॾुख जे भंवर मां कढी सघिजे थो। वधनि जो चवणु आहे त ख़वाशनि खे पासे ते रखी दोस्ताणो माहौल जोड़ियो वञे, ख़ासि करे वालदेन खे पंहिंजे औलाद ते ख़ासि नज़र रखी वञे। असांजे मुआशिरे मां सहप मोकिलाए वई आहे, ज़िंदगी ॾुखनि सुखनि जो नालो आहे। इन मुआशिरे जे ख़राबु माण्हुनि खे पासे ते रखी ज़िंदगी में बुरदबार थी ज़िंदगी गुज़ारी वञे। हुकूमत खे घुरिजे त ख़ुदकशियुनि खे रोकण लाइ सेमिनार कोठाए, इदारनि में लेक्चर प्रोग्राम कराए वञनि, तफ़रीकी मागनि खे बहितर बणायो वञे, जे नौजवान तबिको ज़हनी तौरु सुकून माणे ख़ुदकशियुनि खां परे थी सघे ऐं वालदेन बि औलाद ख़ुदकशियुनि वारे सूर मां जान छॾाए सघनि। कैमरामैन ज़ुबैर आबादी सां गॾु इल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल, कंडियारो।